ना मां ना परियल कूड़ कोन थो ॻाल्हाए। दरगाह ते केतिरनि ई ॻोठ जे माण्हुनि कामोरीअ खे ॾिठो हुयो, गिचीअ में ॻारो विझी आहूं करे दुआऊं घुरंदे। तूं बि पुटाण शेरल वांगुरु पर ॿुधड़ो थी पियो आहीं ऐं झट में परायनि कूड़नि ॻाल्हियुनि ते यकीन करण लॻो आहीं। अम्मा, माण्हू हरू भरू कूड़ियूं ॻाल्हियूं कोन था कनि। ज़रूर कुझु न कुझु चकर आहे इन कामोरी ऐं ढोलूअ जे विच में। तॾहिं त माण्हुनि जा वात खुली पिया आहिनि। दयाणीअ धक मारे या खारे माण्हू शैतानगिरीअ खे हवा ॾेई रहिया आहिनि त भली दुश्मनी वधे ऐं हिन ॻोठ में ॾचो हुजे। इहा सभु सालार जी हराम पाई आहे। तूं नथो सम्झी इन्हनि खे पुट? अम्मा माण्हू ताना ॾियनि था ऐं चवनि था त मुंहिंजी भेण कामोरी ऐं ढोलूअ जो को न को चक्कर आहे। मुंहिंजी गैरत मरी रही आहे। अम्मा सच सच ॿुधाए, ॻाल्हि छा आहे? माण्हुनि पंहिंजे घर में कॾहिं लियो पाए ॾिठो आहे त कंहिंजी भेण कंहिंजी धीअ कंहिंसां खरियल आहे? रुगो ॿियनि जी न्याणियुनि ते बोतान हणंदा था वतन। अम्मा मां तोखे सच सच थो चवां, जेकॾहिं मूंखे तुंहिंजी धीउ जे ख़िलाफ़ पक्की शाइदी मिली या मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, तूं हो ॾींहुं तुंहिंजी धीउ जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदुई। सावल पुट, सावल पुट, तूं जे शैतान परियल जे चवण ते लॻो आहे न, उहो कूड़ो आहे। परियल कूड़ो आहे। जे शैतान किरी करे ढोलूअ खे शेरल खां गोलियूं हणायूं, इहो परियल कंहिंजो बि सॼण न आहे। बुर बुर छेणो आहे इहो परियल। दयाणीअ धक मारे या खारे, या अल्लाह तूं मुंहिंजे पुट सावल खे सम्झ ॾे, करे न वञे को जाई में ज़ुल्म।